जय झूलेलाल। सभिनि खां पहले तव्हां सभिनी खे अखंड तीज यानी अक्षय तृतीया जी लख लख वाधायूं। अॼु अखंड तृतीया जो पावन ॾींहुं आहे, जो वैसाख महीने जो अत्यंत शुभ ऐं पुण्यकारी ॾींहुं मञियो वेंदो आहे। अॼु जो ॾींहुं दान, पुण्य, जप, तप ऐं सेवा लाइ सभिनी खां उत्तम मञियो वेंदो आहे। हिन ॾींहुं कयो वियो कर्म अक्षय थींदो आहे, यानी कॾहिं ख़तमु न थींदो आहे, जन्म जन्म ताईं फल ॾींदो आहे। वैसाख महीने में भॻवान विष्णुअ जी विशेष कृपा रहंदी आहे। हिन पावन अवसर ते ग़रीबनि, ब्राह्मणनि ऐं ज़रूरतमंद खे दान करण जी महिमा घणी थींदी आहे। पाणी, अन्न, वस्त्र ऐं धन जो दान करे मनुष्य पंहिंजे जीवन में सुख, समृद्धि ऐं शांति प्राप्त कंदो आहे। अक्षय तृतीया जी कथा ॿुधण ऐं पढ़ण सां मन पवित्र थींदो आहे, पापनि जो नाश थींदो आहे ऐं घर में सुख समृद्धीअ जो वास थींदो आहे। हीअ कथा असांखे धर्म, श्रद्धा ऐं भक्तीअ जो सचो मार्ग ॾेखारींदी आहे। घर में अन्न धन जो वाधारो थींदो आहे। हिन करे तव्हां सभिनी सां हीअ विनती आहे त तव्हां सभई हिन पावन अक्षय तृतीया जी कथा पूरी ज़रूरु ॿुधिजो ऐं पंहिंजे सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे ज़रूरु शेयर कजो त उहे बि भॻवान जी कृपा प्राप्त करे सघनि। सभई चओ जय श्री हरि विष्णु। अचो त हाणे कथा ॿुधूं। सभिनी खां पहले हथ जोड़े चओ गणेश भॻवान जी जय, श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। राजा पुरयास जो वैसाख महीने में अखंड तीज जो विर्त रखी मुक्ति पाइण। सूरतदेव शर्मा राजा सूरत कीर्त खे चवण लॻो त हे राजन, मां तोखे हिकु ॿी बि कथा वैसाख महीने जी ॿुधायां थो, तूं कन लाइ ॿुध। पंजाब शहर में हिकु पुरयास नाले धर्मात्मा राजा रहंदो हो, जो दिल जो दिलदार ऐं साधुनि संतनि जी सेवा करण वारो हो। फ़क़ति वैसाख वारे महीने में अन्न ऐं जल दान कयो हुयईं, त बि हू ॾाढो दुखी गुज़ारण लॻो। हिकु दफ़े राजा पुरयास ते संदसि दुश्मन ॿियो राजा काहे आयो ऐं हुनजो सॼो ई मुल्क खसे पंहिंजे कब्ज़े कयईं। राजा पुरयास पंहिंजो राज हाराए पंहिंजनि ॿारनि बचनि ऐं ॿानीअ समेत वन में भिटकण लॻो। दिलि में ख़्यालु करणु लॻो त मूं अहिड़ो कहिड़ो पाप कयो आहे जो मुंहिंजो इहो हाल थियो आहे। इहो ख़्यालु करे राजा पंहिंजे गुरुअ वटि वञी नम्रता सां नमस्कार करे पुछणु लॻो त मूं अहिड़ो कहिड़ो पाप कयो आहे जो मुंहिंजो इहो हाल थियो आहे। इहो ख़्यालु करे राजा पंहिंजे गुरुअ वटि वञी नमस्कार करे पुछणु लॻो त हे सतगुरु, तव्हां ॼाणी ॼाण हार आहियो, सो कृपा करे ॿुधायो त मुंहिंजी हीअ हालत छो थी आहे। मां त कॾहिं बि धर्म खां मुंहुं न मोड़ियो आहे ऐं न कंहिं देव पित्र खे दुखायो ई आहे। हुन जी इहा वेनती ॿुधी याव ऐं उपयाव ॿई गुरु राजा पुरयास खे चवण लॻा त हे राजा, तूं पंहिंजे दुख जो कारण ॿुध। हिन खां अॻे तो 10 जन्म पाता आहिनि, जिन में तूं शिकारी हुए ऐं ॾाढा पाप कंदो हुए, एतिरे क़दुरु जो मनुष्य खे घात करण खां बि न रहंदो हुए। तंहिं करे ई तोखे ई दुख ॾिसणा पिया आहिनि, जो राज हीण ऐं निपुटो थियो आहीं। पुरबले जन्म में जॾहिं तूं शिकारी हुए, हिकिड़े जंगल में रहंदो हुए, हिकु दफ़े हिकिड़ा 2 वापारी मुसाफ़िरी पूरी करे पंहिंजे शहर पए विया ऐं उन्हीअ जंगल मां अची लंघिया। धन खसण लाइ तूं हुननि जे पुठियां भॻे। उहे वापारी तोखे ॾिसी उथी भॻा। हिकिड़े खे तो तीर हणी घायल कयो ऐं उनखां धन फुरे वरितो। ॿियो पंहिंजो धन हिकु खॾ में पूरे भॼी वियो। उन वक़्तु केशव नाले हिकिड़ो ऋषि उतां लंघियो, जो तोखे ॾिसी भव खां भॼण लॻो, पर गर्मी ऐं उन खां व्याकुल थी उते ई किरी पियो। तो ॿिए वापारीअ जे धन पुछण लाइ हुन ऋषिअ जे मुंहं में थधे जल जा छंडा विधा ऐं विञणी सां हवा कई। जॾहिं ऋषि होश में आयो तॾहिं तो हुन खां पुछियो त हे स्वामी, हू ॿियो मुसाफ़िर पंहिंजो धन किथे पूरे वियो आहे। जेकॾहिं सच ॿुधाईंदे त तोखे बि उफ़ट मारे छॾींदुसि। तुंहिंजे धर्म
धमकाइण करे ऋषिअ तोखे धन जो ॾसु ॾिनो। तॾहिं तो उनखे हिकिड़े तलाव जो ॾसु ॾिनो ऐं खेसि चयो त हे ऋषि, तूं तलाव ॾे वञी जल पी आनंद कर। हाँ वठि हीअ पननि जो विञणो अथई, हिन सां हवा कजांइ। याव ऐं प्याऊ ॿई गुरु राजा पुरयास खे चवण लॻा त हे राजा, वैसाख जे महीने में गर्मीअ ऐं उन खां सतायल ऋखीश्वर खे तो अन्न ऐं जल दान कयो हो ऐं कखनि सां पखो ठाहे ॾिनो हो। तंहिं करे तो राजाई कुल में जनम वरितो आहे। हाणे बि जेकॾहिं तोखे वरी राज सुख भोगणो हुजे त वरी वैसाख महीने में अखंड तीज जो विर्त रख ऐं गऊ सेजा अन्न जल ऐं फल फुल आदिक दान कर त हिननि दुखनि खां छुटी मुक्ति पाईंदे। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा अम्बरीक, राजा पुरयास गुरुनि जो चवण मञे वैसाख महीने में अखंड तीज जो विर्त रखियो, जंहिं करे वरी राज भाग वारो थियो ऐं भॻवान जो दर्शन पाताईं। वैसाख महीने जी एॾी वॾाई आहे, जेको विर्त रखंदो तंहिंखे ई फल मिलंदो। ओम जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता, तुमको निश दिन सेवत, तुमको निश दिन सेवत, हर विष्णु धाता। ओम जय लक्ष्मी माता, उमा रमा ब्रह्माणी, तुम ही जग माता, मैया तुम ही जग माता। सूर्य चंद्रमा ध्यावत, सूर्य चंद्रमा ध्यावत, नारद ऋषि गाता। ओम जय लक्ष्मी माता, दुर्गा रूप निरंजन, सुख संपत्ति दाता, मैया सुख संपत्ति दाता। जो कोई तुमको ध्यावत, जो कोई तुमको ध्यावत, रिद्धि सिद्धि धन पाता। ओम जय लक्ष्मी माता, तुम पाताल निवासिनी, तुम ही शुभ दाता, मैया तुम ही शुभ दाता। कर्म प्रभाव प्रकाशिनी, कर्म प्रभाव प्रकाशिनी, भवनिधि की त्राता। ओम जय लक्ष्मी माता, जिस घर तुम रहती तह सब सद्गुण आता, मैया सब सद्गुण आता। सब संभव हो जाता, सब संभव हो जाता, मन नहीं घबराता। ओम जय लक्ष्मी माता, तुम बिन यज्ञ न होते, वस्त्र न हो राता, मैया वस्त्र न हो राता। खान पान का वैभव, खान पान का वैभव, सब तुमसे आता। ओम जय लक्ष्मी माता, शुभ गुण मंदिर सुंदर, शीरद दी जाता, मैया शीरद दी जाता। रतन चतुर्दश तुम बिन, रतन चतुर्दश तुम बिन, कोई नहीं पाता। ओम जय लक्ष्मी माता, महालक्ष्मी जी की आरती जो कोई नर गाता, मैया आरती जो गाता। और आनंद समाता, और आनंद समाता, पाप उतर जाता। ओम जय लक्ष्मी माता, ओम जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता। तुमको निश दिन सेवत, तुमको निश दिन सेवत, हर विष्णु धाता। ओम जय लक्ष्मी माता। महालक्ष्मी माता की जय।